पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे वेलकम चऊं था। दोस्तों अॼु जी अपडेट हिकु बहितरीनु ज़बरदस्त अपडेट्स आहे। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी जेको आहे न्यूज़ अपडेट तव्हांखे सम्झ अची सघे ऐं थी सघे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे ख़ासि करे जेको आहे पापनगर ड्रामो त 3 एपिसोड जेका हफ़्ते में हलनि था। काफ़ी दोस्तनि जा कमेंट बि आया ऐं काफ़ी दोस्तनि नाराज़ बि थी रहिया आहिनि त हफ़्ते में पोइ बि कम से कम 4 या 5 एपिसोड हलनि हा। इहो 3 एपिसोड ॾियनि था वरी 3 ॾियनि था, इहो छा चक्कर आहे छाजे करे? दोस्तों असल में छो त हाणे ई हिकु जहिड़ा मुड़ुसु माण्हू इहे ड्रामा बि हली रहिया आहिनि KTN ते, उन्हनि जी बि टाइमिंग जो आहे अॻियां पोइना, इन जे करे हिननि खे पापनगर सिर्फ़ु 3 एपिसोड हफ़्ते में ई हली सघनि था। न त उहे KTN वारनि जा जेका हूंदा आहिनि न 4 एपिसोड हलंदा आहिनि हफ़्ते में, कहिड़ो बि ड्रामो हुजे। पर हाल सिंध TV वारनि जा जेका हूंदा आहिनि 5 एपिसोड हलंदा आहिनि। पर हिन चक्कर जेको आहे पापनगर जा सिर्फ़ु 3 एपिसोड हफ़्ते में हलनि था। मक़सदु इहो आहे त ॿिया ड्रामा जेसीं ताईं ख़तमु न थींदा तेसीं ताईं पापनगर जूं 3 क़िस्तां हफ़्ते में ईंदियूं। जीअं को ॿियो ड्रामो हिन में ख़तमु थियो त पोइ थी सघे थो 4 या 5 ते वञी बीहाईंदा, न 4 त पको ई पको आहे।